हेलो दोस्तों, आउं मज़हर अली ऐं अॼु तव्हां सां कार कचहरी कयां पियो पार्क में पंहिंजे ॿारनि सां गॾु। हीउ ॾिसो, मुंहिंजा ॿार आहिनि ऐं हीअ बि हिते इंजॉय कनि पिया। ॿार हक़ीक़त में असुलु ख़ुशी आहिनि। ज़िंदगी में असां ख़ुशियूं ॻोल्हींदा आहियूं, आउटिंग ते वेंदा आहियूं, सभु कुझु वेंदा आहियूं, पर जेका ख़ुशी असांखे पंहिंजे ॿारनि सां मिले थी उहा शायदि किथे न मिले। भले असां कंहिं सुठे रेस्टोरेंट में वञूं, कंहिं वॾे मॉल में वञूं, किथे बि वञूं, भले असां घर में हुजूं या जेको असांजे पाड़े जो पार्क आहे उते हुजूं, पर जेकॾहिं असांजा ॿार आहिनि त उन्हनि जूं मस्तियूं, उन्हनि जूं ख़ुशियूं असांखे तमामु घणो ख़ुशि करे छॾनि थियूं। असल में रहणो त ख़ुशी ई आहे न। ऐं जेकॾहिं असां पंहिंजी फैमिली सां ख़ुशि था रहूं, उनखे टाइम था ॾियूं, त मुंहिंजे घर में इहा वॾी ख़ुशी आहे। हीअ ॾिसो न कीअं मस्ती था कनि, ॾाढी मस्ती था कनि ऐं आउं इंजॉय पियो कयां। मुंहिंजी हिननि ते नज़र बि आहे त जीअं हिननि खे को धकु न लॻे, किरी न पवनि, पर मां हिनखे आज़ादु बि छॾियो आहे। जेसीं ताईं असां हिननि खे उहो रिस्क फील महसूसु न कराईंदासीं, त हिननि जी आज़ादी महसूसु न कराईंदासीं, त तेसीं ताईं हिननि जो दिमाग़ जेको आहे उहो न वधंदो ऐं हीअ पोइ अॻिते हली हिकिड़ी दॿियल सोच जा मालिक थींदा ऐं को डिसीजन न वठी सघंदा। तंहिं करे मुंहिंजी त कोशिशि हूंदी आहे तव्हां ॿारनि खे कंहिं हद ताईं आज़ादु छॾियां ऐं उन्हनि खे ई फ़ैसिला करण जी ॾियां, पंहिंजो हिकु आज़ादी ॾियां। उन्हनि खे या त पार्क में कीअं खेॾिणो आहे, घर में छा करिणो आहे, त हू पंहिंजा फ़ैसिला पाण कनि। उनखे थोरा घणा जेकॾहिं धक बि लॻनि था त उहो सिखी वठनि था, ॿीहर बि उहा ग़लती नथा कनि। हाणे अॼु मां हिननि खे बसि इहो चयो त मुंहिंजे ई नज़दीक रहिजो, परे न वञिजो, मुंहिंजे ई नज़दीक रहिजो। पर ईअं बि न आहे त सफ़ा मूं सां ई पंहिंजी मर्ज़ी सां खेॾनि, टपा ॾियनि, ॿियो कुझु कनि, खिलनि, ॻाल्हाइनि, त इहे ॾाढियूं ख़ुशियूं आहिनि। जीअं तव्हांखे ॾाढियूं नंढियूं ख़ुशियूं आहिनि, पर असांखे ज़िंदगी खे संवारे छॾनि थियूं। तंहिं करे तव्हां बि पंहिंजे फैमिली खे ईअं टाइम ॾींदा कयो। सिर्फ़ु सोशल मीडिया ई न, सोशल मीडिया जो बि हिकु टाइम मुक़ररु कयो, दोस्तनि जो बि टाइम मुक़ररु कयो ऐं जेको क्वालिटी टाइम आहे न उहो असांजे ॿारनि जो आहे, असांजी फैमिली जो आहे, जेको असांजी ज़िंदगी जो क्वालिटी टाइम आहे, जेको अहम टाइम आहे, जंहिंसां असां घणा ख़ुशि रहूं था। असां फैमिली खे वक़्तु न ॾियूं, पंहिंजे ख़ानदान खे, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे घर वारनि खे वक़्तु न ॾियूं, दोस्तनि सां होटलनि ते वॾियूं ॻाल्हियूं कयूं ऐं महफ़िलनि में अची वॾियूं तक़रीबूं कयूं, मुंहिंजे ख़्याल में उहे पोइ बसि ॻाल्हियूं ई रहनि थियूं। जेकॾहिं असांजी फैमिली का तरक़ी नथी करे, ॿार नथा सुधरनि ऐं असां त ठीकु आहे सुधरी वियासीं, असां पंहिंजा थॉट, पंहिंजा नज़रिया बि ॿियनि ताईं पहुचायूं था, पर वॾी जिदोजहद, वॾो कमु इहो आहे त असां पंहिंजे ॿारनि में बि उहो ट्रांसफर कयूं। उहो तॾहिं थींदो जॾहिं असां हिननि खे पंहिंजो वक़्तु ॾींदासीं, इन्हनि सां गॾु ॿार थींदासीं, इन्हनि सां गॾु खेॾंदासीं, इन्हनि सां ॻाल्हियूं कंदासीं, इन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं ऐं पोइ मुंहिंजे ख़्याल में जेको आहे हीअ वधीक सिखंदा ऐं हीअ तरक़ी कंदा। हाणे ॾिसो न, असां ॿारनि खां परे रहूं था, नतीजो इहो निकिरे थो त इहे ॿार जॾहिं वॾा थियनि था त पोइ हू असां खां मीन्स पंहिंजे वालिदेन खां परे रहनि था, छाकाणि त असां उन्हनि सां वक़्तु न गुज़ारियो, ऐं असां वक़्तु गुज़ारींदासीं उन्हनि सां, त उन्हनि सां असांजो हिकु लाॻापो ठहंदो, जंहिंखे असां अटैचमेंट चऊं, त हिकु लाॻापो जुड़ंदो ऐं पोइ वॾा थींदा त उहे असांखां सवाइ हू बि न रही सघंदा। असां जेकॾहिं मानी गॾु खाऊं, टीवी गॾु ॾिसूं ऐं ईअं पार्क में गॾु अचूं, हाणे इहो त न आहे त असीं रोज़ु कयूं, पर कम अज़ कम हफ़्ते में 2 दफ़ा 3 दफ़ा बि जेकॾहिं असां ॿारनि सां गॾिजी ॿाहिरि निकिरूं था, पार्क में अचूं था या घर में हिकु टाइम मुक़ररु कयूं, असां उहो ॿारनि खे ॾियूं, त मुंहिंजे घर में उहो ॾाढो बहितरु रहंदो। त बसि अॼु इहा नंढड़ी ॻाल्हि हुई जेका मूं सोची त तव्हां सां करियां। पंहिंजो घणो ख़्यालु रखिजो। थैंक यू।